असां वटि थैलीसीमिया, ल्यूकीमिया, हेमोफिलिया जा ॿार रजिस्टर्ड आहिनि। 2170 तक़रीबन ॿार असांजे सेंटर में रजिस्टर्ड आहिनि, जिन खे हर हफ़्ते 15 ॾींहं ऐं हर महीने ब्लड लॻंदो रहंदो आहे। उन जे लाइ असां हिते ब्लड डोनेशन कैंप ई आहे। दावत इस्लामी जी महिरबानी आहे, जंहिंजे ताउन सां असां ब्लड कलेक्ट करे रहिया आहियूं। ऐं तक़रीब हिते गढ़ी खेरो में असां तक़रीबन सुबुह खां आयल आहियूं। हिते असांखे तक़रीबन मतिलबु 8-10 बैग मिली विया आहिनि। ऐं कोशिशि कयो ऐं अव्हांखे बि गुज़ारिश आहे, अजराना गुज़ारिश आहे त हिते अची गढ़ी खेरो वारा असांजी मदद कनि। साईं अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जी तरफ़ां तक़रीबन हर तालके में नंढड़े मासूम थैलीसीमिया जे ॿारनि जे लाइ ब्लड ज़रूरत पवंदी आहे। दावत इस्लामी अल्हम्दुलिल्लाह ऐलान कयो अमीर अहल मोहम्मद इलियास अतार क़ादरी दामत बरकातुहू आलिया त मासूम बचरनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ तव्हां रत जो अतियो ॾियो। अल्हम्दुलिल्लाह असांजे सॼे पाकिस्तान जे हर तालके में ब्लड डोनेशन जा कैंप क़ाइमु थींदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ब्लड जेको जमा करे वरी असां लेबॉरेटरी में मुफ़्त ॾींदा आहियूं, जीअं मासूम बचड़नि जी ज़िंदगियूं बची सघनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त कंहिं हिकिड़े जी ज़िंदगी बचाइण अलाह ताला उनजी मग़फ़िरत फरमा छॾींदो आहे।